ओ अल्लाह जो नबी आ नालो तस इदरीस अलैहिस्सलाम हजरत इज़राइल सा मुलाकात जो शौक़ थियसि नूरानी फरिश्ते के चई काथे आ वो मलाइको जेको माण्हुनि जा साह कढंदो आ ख़बर तो न मलाइक जो नालो छा आहे जेको साह कढंदो आ जुजी जुजी चौदा भूत ते मता हिते अची वञे बाबा 2 मिंट न ईंदो थोरो ॻाल्हायो त सही हाली ॻाल्हायो खणी इज़राइल न ईंदो जॾ छा नालो आहे बाबा हुनजो इज़राइल असां मौलविन खे त इज़राइल खां भो ई न असां तयार वेठा आहियूं दुजे उहो जंहिंजो माल पोते घणो हुजे असां तयार आहियूं जॾहिं बि मौत अचे अल्लाह जे हबीब फरमायो मौत ईअं यादि कयो तव्हांजे मथां सवार आहे नमाज़ पढ़ंदा हो न आख़िरी अतहियात पढ़ी दुरूद शरीफ़ पढ़ी रब जल्ली पढ़ी सलाम वराईंदो आहे न अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह त तोखे ईअं ॿिए सलाम वराइण जी बि ताक़त कोन्हे मथां हिते इज़राइल अची हिते साह पढ़ी वञे एॾो मथां सवार आहे दुआ कयो त ख़ात्मो कलमे सां थिए अल्लाह जो नबी आ इदरीस अलैहिस्सलाम छा थो चवे उहो मलाक इज़राइल काथे आ नूरानी फरिश्तो चयो साईं 3 आसमान ते वेठो आ मांखे वठी हल फरिश्तो चयो साईं इंतज़ार कर असां मलाइकनि जी बि मर्ज़ी कोन हलंदी आ मर्ज़ी कंहिंजी हलंदी आ इतां ख़बर पइजी वई त माना मर्ज़ी वॾेरे जी बि नथी हले भोतार जी बि न सरदार जी न खान जी न चौधरीअ जी न मौली साहब जी न मुर्शिद जी न पीर जी बि कोन मर्ज़ी मलाइकनि जी बि नथी हले वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह जो नबी इंतजार में आ नूरानी फरिश्तो मोटी आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तैयारी कर अल्लाह को मोकल वठी आवा रब चवा भली यूनुस अलैहिस्सलाम के खणी आ 3 आसमान ते सुभान अल्लाह कर तक ते बुधाया नबी तैयार थियो के फरिश्ते परन ते खयो बिना पेट्रोल जे बिना सीएनजी जे अल्लाह अकबर कुरान दा आशिको दीन दा परवानो बिना पेट्रोल जे बिना सीएनजी जे फरिश्तन के अल्लाह ताकत ॾिनी आहे परन सां उॾुरदान मथे बि वेंदा आहिनि हेठि बि ईंदा आहिनि हालांकि आसमान केॾो मथे आहे हाणे वरी 3 आसमान हिकु आसमान ऐं ॿिए आसमान जे विच में 500 सालनि जो सफ़र आहे वरी ॿियो आसमान वरी 3 आसमान फरिश्ते खे खणी वियो 3 आसमान ते पहुतो क़ुरान मजीद जा तफ़सीर लिखनि था फरमायो साईं लहो इज़राइल अलैहिस्सलाम वेठो आहे मुलाकात कयो अस्सलाम वालेकुम या इज़राइल वालेकुम अस्सलाम तारुफ़ तो कराए साईं मां इदरीस आहियां अल्लाह जो नबी आहियां तव्हां सां मुलाकात करण आयो आहियां इज़राइल मथे खां वठी पेरनि ताईं नबी खे ॾिसे थो ॾिसी ॾिसी चवेसि थो साईं बसि मुलाकात जो टाइम पूरो थी वियो अल्लाह जा नबी सुम त तुंहिंजो साहु कढां इज़राइल तू त 3 आसमान ते मुंहिंजो साह तू कढे इज़राइल भी इहा ई ॻाल्हि चई सोना मां ते नाराज़ न थी मर्ज़ी मां इज़राइल जी न हलंदी आहे मर्ज़ी मुंहिंजे अल्लाह जी रब करीम जी हलंदी आहे मूंखे रब जो हुकुम आहे तुंहिंजो मौत 3 आसमान ते लिखल हो मां त कल्ह खां इंतज़ार